अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जो सुवाल सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सिंधी शाइरी माण्हुनि जी तर्जुमानी करे थी ऐं सिंध में केतिरा ई अहिड़ा शाइर आहिनि जेके अवाम जी तर्जुमानी कंदे अवाम जे जेके शेर ठाहिनि था ऐं मुख़्तलिफ़ फ़नकार जेके आहिनि मौसीक़ी ज़रिए उन्हनि माण्हुनि ताईं उहो शाइरी पहुचे थी त उहो शाइर गुमनाम हूंदो आहे, पर उहो फ़नकार जेको आहे सो करोड़पति लखपति उहो थी वेंदो हलियो ऐं उन खां पोइ जेको फ़नकार जी पब्लिसिटी थींदी आहे पर शाइर पोयां बैकग्राउंड में हूंदो आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा केतिरा ई शाइर असांजी सिंध मां थी गुज़रिया आहिनि जिन जी शाइरी जे करे हिकिड़ा फ़नकार जेके आहिनि उहे मथी मंज़िल ते पहुची विया ऐं ॾाढा करोड़पति थी विया, पर शाइर जेको आहे सो उन ई हाल में रहे थो। अॼु असांजे स्टूडियो में हिकिड़ो शाइर मौजूदु आहे जंहिंजी शाइरी जेका आहे मुख़्तलिफ़ फ़नकारनि ॻाई आहे ऐं उनजी सॼी सिंध में उहा शाइरी मशहूरु आहे। नाले वारनि फ़नकारनि जेकी आहे सो उनजी शाइरी ॻाई आहे। उन हवाले सां असां उन सां गुफ़्तगू कंदासीं। असांजे स्टूडियो में मौजूदु आहे नामियारो शाइर आशिक़ हालाई साहिबु। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम सर। आशिक़ हालाई साहिबु, असांखे इहो ॿुधाईंदा त तव्हां पंहिंजी शाइरी जेका करणु शुरू कई उहा कॾहिं खां शुरू कई ऐं तव्हां कहिड़े मौज़ूअनि ते लिखियो आहे? साईं, मूं शाइरी 1978 खां शुरू कई ऐं जॾहिं आउं इंटर में पढ़ंदो हुउसि पोइ उन खां पोइ तसलसल इहो जारी रहियो ऐं तक़रीबन मूं हर मौज़ू हर सिन्फ़ ते लिखियो आहे। हमद, नात, मनक़बत, इश्किया, इनक़िलाबी, समाजी मसइला ऐं पूरी कोशिशि कई आहे त जेके समाज जूं पीड़ाऊं आहिनि, समाज जा दर्द आहिनि, उन जी अकासी कई वञे इश्क खां बालातर थी। अच्छा, तव्हां माना मौज़ू कहिड़ा चूंडिया आहिनि पंहिंजी शाइरी में? मिसाल तौरु माण्हू मुख़्तलिफ़ मौज़ू हूंदा आहिनि त तव्हां उन कहिड़े मौज़ू खे वधीक लिखियो आहे? साईं, असल में शाइरी आमद हूंदी आहे ऐं कैफ़ियतुनि मुताबिक़। जेकॾहिं को माण्हू ख़ुशीअ में आहे त ख़ुशीअ जो इज़हार थो करे, ग़म में आहे त ग़म जो इज़हार थो थिए। त शाइर हसास तबियत जा हूंदा आहिनि, उन ते जेका शइ असरअंदाज़ थींदी आहे, जीअं समाजी पीड़ा आहे, समाज जा दर्द आहिनि ऐं उन्हनि ते बि लिखियो आहे ऐं इश्क ते बि लिखियो आहे, हुस्न ते बि लिखियो आहे ऐं हमद, नात ऐं अर्ज़ु करे वियो आहियां त तक़रीबन वाई काफ़ी ऐं हर सिन्फ़ ते मूं पूरी कोशिशि कई आहे। अच्छा, शाइरी खे तव्हां छा था सम्झो त इहा कुदरती दात आहे, कंहिंखे घटि मिले थी, कंहिंखे वधि मिले थी, या दात जी देवी कंहिं ते वधीक महिरबानी थिए थी, कंहिं ते घटि थिए थी, त तव्हां ते जेका शाइरी जी देवी आहे उहा केतिरी महिरबानी आहे? सर, आउं तिफ़िले मकतब आहियां, आउं पाण खे को एॾो वॾो शाइर नथो तस्लीम कयां, पर अंदरि जो इज़हार जेको हूंदो आहे उन में न तइलीम जी आहे, न ख़ानदान जी आहे, न कंहिं उहिदे जी त ही वॾो ऑफिसर त वॾो शाइर थी सघे थो। ईअं जे हुजे हा त भिटाई साहब मैट्रिक पास बि कोन हो। असांजा के अहिड़ा शाइर आहिनि जेके 5 दर्जा बि पढ़ियल कोन हुआ, जीअं मोहम्मद हाशिम साहिल लाखो। उहो पाण लिखी बि कोन सघंदो हो, हुन जी शाइरी ॿिया लिखंदा हुआ, पर हुन जो आमद ऐं इहो शाइरीअ जो जेको सो सिलसिलो अलाह जे तरफ़ां ऐं पंहिंजे महबूब जे पंतनि पाक जे सदका जंहिंखे इहा दात मिले थी। दात सां गॾु वरी पोइ त उहो ॾांहुं उस्तादी हुजे ऐं हुनजी उन में पॉलिश करे हुनखे अवाम जे दर्दनि खे अॻियां उजागर करणु। अच्छा, इहो हालाई जेके आहिनि काफ़ी शाइर थी गुज़रिया आहिनि, जीअं मखदूम तालिबुल मौला बि इन साइड जो आहे। इहा हिकिड़ी अहिड़ी सरसब्ज़ इलाइक़ो आहे जिते माना शाइर घणा पैदा थिया आहिनि। सोज़ हालाई खां वठी जावेद सोज़ हालाई ताईं, कौसर हालाई ताईं, एतिरा शाइर हितां पैदा थिया आहिनि। तव्हां आशिक़ हालाई उन ई सरज़मीन तां पैदा थिया ऐं उहो ई तव्हां शाइरी वारो रस्तो वरितो, त तव्हांखे इहो कीअं थो महसूसु थिए त हिते जेके शाइर थी गुज़रिया आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे ऐं तव्हां छा था सम्झो त इन इलाइक़े में अहिड़ो कहिड़ो जादू आहे जिते माण्हू घणा शाइर पैदा था थियनि? ग़ुलाम मुस्तफ़ा साहिबु, तव्हां बिल्कुलु सही आहियो। जंहिं ख़िते सां मुंहिंजो तइल्लुक़ु आहे, मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त दुनिया जो शाइरनि जो बादशाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि उन भर में आहे, हज़रत नूह बि, गुल मोहम्मद गुल बि ऐं अब्दुल रऊफ़ भट्टी जेको मौलूदनि जो पहिरियों ईजाद कंदड़ हो, गुल मोहम्मद गुल हालाई जेको गज़ल जी सिन्फ़ जो पहिरियों मौजिद हो, या सोज़ हालाई साहिबु, सलीम हालाई, साकी हालाई, ग़ुलाम हालाई ऐं इवन हज़रत मखदूम तालिबुल मौला जिन सां मुंहिंजी मुहबत, हुनजी शफ़क़त 5 सालनि ताईं रही।
त उहे वॾे पाए जा शाइर ऐं असांजे हिन ख़िते जो रुॻो शाइरनि सां न, आलिमनि सां, सक़ाफ़त सां, जंडी, काशी, गरबी, सूसी, उन्हनि जे रंगत सां इहो ज़रख़ेज़ इलाइक़ो आहे। अच्छा, जीअं मिसाल तौरु मखदूम तालिबुल मौला खे हिकिड़ी फ़नकारा मिली वई, रूना लैला, जंहिं हुनखे ॻायो ऐं उन खे तमामु सुठा उन जा गीत जेके मशहूरु विया, त अहिड़े हवाले सां तव्हांखे कहिड़ी उहा फ़नकारा जो वधीक ॻायो हुजे जंहिंजा तव्हांजा गीत उन्हनि में गूंजंदा हुजनि? साईं हज़रत मखदूम तालिबुल मौला जी त वॾी हैसियत हुई। असां त तिफ़िले मकतब हुन जे साए में रहियासीं, पर मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त उस्ताद मोहम्मद जुमन जहिड़ो फ़नकार हिन फ़क़ीर खे ॻाए, शमन मीराली, सजाद यूसुफ़, अंबर महक ऐं ख़ुशबू लगारी, दीबा सहर, ऐं सम्झां थो त सिंध जा बहितरीन ऐं सूफ़ी रंग में जेके ॻाया, उन में अली मुराद जतोई साहिब जो नालो सरे फ़हरिस्त आहे, या काफ़ी यानी जेके शाइर उन्हनि फ़नकारनि ॻायो आहे, त इहो मुंहिंजे लाइ ख़ुशी जो बसि सबबु आहे। अच्छा, तव्हां पंहिंजी शाइरी में कहिड़ो पैगाम ॾींदा हो आवाम जे लाइ, जीअं तव्हांजी शाइरी जेका आहे माण्हुनि ते सुठा असर छॾे? सर, समाज जो दर्द, समाज जूं पीड़ाऊं, उहो अहसासु शाइर खे हुअणु खपे। फ़क़ति शाइर खे पंहिंजे इश्क़ जे महवर, इश्क़ जे गिर्द न घुमणु खपे, छो जो इश्क़ खां सवाइ ॿिया बि आहिनि जेके उन जी तर्जुमानी केरु कंदो, शाइरी कंदो। त आउं सम्झां थो त जेके समाज में मसाइल आहिनि समाजी मुआशी, उन्हनि खे बि शाइर खे किरदारु अदा करणु खपे। शुरू में त मुंहिंजो इश्किया हमदिया इहे सभु शयूं हर सिंफ ते लिखियूं आहिनि, पर समाज जूं जेके पीड़ाऊं आहिनि, जेके मसाइला आहिनि, उन्हनि खे बि पंहिंजे शहर जे हवाले सां मुंहिंजो ख़्यालु आहे त उनखे असां कोशिशि कई आहे। आशिक़ अलाई साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे स्टूडियो में आया, पर आख़िर में असां इहो चाहींदासीं त तव्हां पंहिंजो हिकिड़ो कहिड़ो जेको तव्हांजो पसंदि जो शेर हुजे उहो असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा। जिते साईं तव्हां समाज जी ॻाल्हि कई आहे, त आउं चाहियां थो त इश्क़ जूं शाइरियूं असांजूं त छपबियूं रहनि पियूं, ऐं कोशिशि कयां थो त हिकिड़ी नंढड़ी शइ जेका सो आउं तव्हांजे ख़िदमत में पेश कयां। साईं, समाज जे माहौल ते हिकिड़ी शइ आहे त असांजा सियासतदान या ब्यूरोक्रेट्स, उन्हनि खे बि पंहिंजो किरदारु अदा करणु खपे मुआशिरे में। त हीअ असांजे ब्यूरोक्रेट्स ऐं असांजे समाजी माहौल में सियासतदाननि ते बि आहे हिकिड़ी, त केरु चवे थो तूं नौकिरी सरकारी न कर, केरु चवे थो तूं नौकिरी सरकारी न कर, रुॻो चूंडियलनि जी चमचागिरी कमदारी न कर, मुतासिरनि जो माल खाई एॾी दादागिरी न कर, मुतासिरीन जो माल खाई एॾी दादागिरी न कर, ॿोॾ वारनि खे वेतर ॿोड़े क़यामत कारी न कर, केरु चए थो तूं नौकिरी सरकारी न कर, जिन जा अझा किरिया उन जे आड़ में तो बब भरिया, जिन जा अझा किरिया उन जे आड़ में तो बब भरिया, एॾी वॾी तूं क़ौम सां गद्दारी न कर, हुन जा माल लुढ़िया बचा भाती अहलो अयाल लुढ़िया, लुटियलनि खे वेतर लुटे एॾी फुरमारी न कर, पट जो पाणी सुकी वेंदो, पट जो पाणी सुकी वेंदो, अखियुनि जो पाणी न सुके, पाराता खणी पंहारनि जा कम बाज़ारी न कर, सम्झे थो त महलनि में महफ़ूज़ आहीं, सम्झे थो महलनि में महफ़ूज़ आहीं, केॾो अहमक आहीं, कई शहनशाह ॾिठा दर बदर, दुनियादारी न कर, कोटनि वारा कैंपुनि में रहनि, कोटनि वारा कैंपुनि में रहनि, तोॾे इमदाद लाइ ॾिसनि, तुंहिंजा बचा बगुलनि में सुम्हनि, ॿियनि ते धक कापारी न कर, ग़रीबनि जूं आहूं दर्दनि जूं दाहूं, ग़रीबनि जूं आहूं दर्दनि जूं दाहूं, सभ खां मथाऊं आशिक़ तोखे अर्ज़ु करे
कंहिंजी दिलि आज़ारी न कर, केरु चवे थो तूं नौकिरी सरकारी न कर, रुगो चूंडियलनि जी चमचागिरी कमदारी न कर। वाह साईं वाह, आशिक़ साहिबु तव्हांजी शाइरी ॾाढी पुरअसर आहे ऐं तव्हां असांजे नाज़रीन खे पंहिंजी शाइरी मां हिकिड़ो आइटम ॿुधायो जेको यकीनन मौजूदा सूरताल ते आहे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियो में आयो, असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हां असां सां गुफ़्तगू कई। नाज़रीन, तव्हां असांजे नामियारे शाइर आशिक़ हलई जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि इहो चवणु आहे त जेका शाइरी आहे उहा कुदरती ॾात आहे ऐं कुदरती ॾात जॾहिं कंहिं ते महिरबानी थींदी आहे त पोइ हू शाइरी करणु शुरू कंदो आहे ऐं शाइरी में समाज जी भलाई लाइ जेको पैगाम ॾिनो वञे थो उहो पैगाम रुगो शाइर ताईं महदूदु नथो रहे, पर शाइर खे जॾहिं फ़नकार ॻाइनि था त उहो दुनिया ताईं पहुचे थो, आवाम ताईं पहुचे थो ऐं उन जा शाइरी जा मनफ़ी असर बि थी सघनि था त मस्बत असर बि थी सघनि था। त शाइर जी कोशिशि इहा हूंदी आहे त समाज खे सुधारण जे लाइ हिकिड़ी अहिड़ी शाइरी पेश कई वञे जंहिंसां अवाम में ऐं समाज में हिकिड़ी सुजाॻी अचे, मौजूदा सूरताल जेका हले पई उन ते हू पंहिंजो किरदारु अदा करे सघे। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा, वरी मिलंदासीं कंहिं नए सुवाल सां गॾु, वरी नई शख़्सियत सां गॾु। तेसिताईं अला भाई।